मुकम्मल कंदासीं पिरियालो खां। जी नाज़रीन, पिरियालो ऐं उनजे आसपास समेत पूरे शेरपुर ज़िले में क्लास 4 खां 8 ताईं सालियाना पेपर शुरू थी विया। पिरियालो गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल नंबर 1 ते सेंटर मुक़रर। पिरियालो ऐं उनजे भरपासे जे स्कूलनि जा शागिर्द ऐं शागिर्दियाणी इम्तिहानी सेंटर ते पहुतल। शागिर्द इम्तिहानी सेंटर ते पेपर ॾियण में मशगूल। कोरोना वायरस जे सबबि हुकूमती हुकुम जे मूजिबि क्लास 4 खां क्लास 8 ताईं इम्तिहान पेपर शार्ट कया विया आहिनि। 8 सब्जेक्टनि मां सिर्फ़ 4 सब्जेक्टनि जो इम्तिहान वरितो पियो वञे। अॼु सिंधी ऐं मैथ्स जो पेपर वरितो वियो, सुभाणे अंग्रेज़ी ऐं जनरल साइंस जो पेपर वरितो वेंदो। स्कूल में सफ़ाई ऐं पाणी पीअण जो ख़ासि इंतज़ाम कयो वियो हो।